अस्सलामुअलैकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदा नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा रोंडो वॾेरे चाकर खान के सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त मुंहिंजी जेको आहे त भेण हसीना बेगम ते केरु आशिक़ हुयो। छा वॾेरो चाकर खान सावल जी ॻाल्हियुनि मथां एतबार कंदो। छा जाबिर कमीनो सॼी फिल्म रोंडे जे ॻीची में विझंदो। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जीअं ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि अंदरि बा वक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो ड्रामे में हिकु नओं मोड़ अची वियो आहे। ड्रामे में तमामु घणा इंट्रस्टिंग सीन ॾेखारिया वेंदा। तव्हां ॾिसंदव त हेॾो जाबिर खान हेॾो रोंडो, यानी हाणे ॾिसण चवण जो मक़सदु इहो आहे त जाबिर खान रोंडे जे पोयां लॻंदो। जाबिर खान चवंदो जेकर चाकर खान जो थोरो बि शक मुंहिंजे मथां थियो त मां हुनखे सिधो चवंदुमि त इहे सॼा नूरे जा कम आहिनि। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त नूरो बि हाणे तयारु हूंदो त चवंदो जेकॾहिं इहा ॻाल्हि मुंहिंजे मथां आई या कुझु बि थियो त मां सॼो वञी चाकर खान खे ॿुधाईंदुसि त मुंहिंजी भेण हसीना बेगम ते जाबिर खान तुंहिंजे बाबा तौकल खान सां शादी खां पहिरियां ई हुन ते जेको आहे जाबिर खान आशिक़ हो। सो इहो ई मामिलो हलंदो रहियो। जॾहिं तुंहिंजो भाउ रावल खान हुनखे हवेली में ॾिठो त उते हुन जेको आहे त तुंहिंजे भाउ खे इन करे मारे छॾियो। मतां चाकर खान ताईं इहा हक़ीक़त वञे ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सावल जे ॻाल्हियुनि मथां हाणे आहिस्ते आहिस्ते चाकर खान एतबार कंदो वेंदो, छो जो हुनखे अहिड़ा सबूत मिलनि था जो एतबार हुनखे करिणो ई पवंदो। तो असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी। दोस्तों ऐं इहो ज़रूरु ॿुधाईंदा त कहिड़ा दोस्त कहिड़े शहर खां ॾिसी रहिया आहिनि।